أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ليس لك من الأمر شيء أو يتوب عليهم أو يعذبهم فإنهم ظالمون ولله ما في السماوات وما في الأرض يغفر لمن يشاء ويعذب من يشاء والله غفور رحيم. صدق الله العلي العظيم. درود शरीफ पढ़ो। اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। अॼोकिन आयतुनि जो ताल्लुक़ गुज़िरियल आयतुनि सां ही आहे त गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला जंग बदर जो मुख़्तसिरन अहवाल बयान फरमायो हो, जंहिंजो नतीजो इहो हुयो त मुस्लमान जेकॾहिं सब्र ऐं तक़वा ते पूरा पाबंद रहंदा त अल्लाह तबारक व तआला जी नुसरत ऐं मदद बि पूरी शामिल हाल हूंदी। उन खां पहिरियां गुज़रियो जंग उहद जो ख़ुलासो, जंहिंमें नतीजो इहो निकिरे पियो त मुस्लमान जेकॾहिं सब्र ऐं तक़वा में कमी ॾेखारींदा त अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां नुसरत ऐं मदद में बि ओतिरी कमी वाक़ई थींदी। अॼोकिन आयतुनि जो ताल्लुक़ गुज़िरियल उहद वारे आयतुनि सां आहे। जंग उहद जेका लॻी उन जो ख़ुलासो त चङी तरह तव्हांखे यादि हूंदो। मके जे मुशरिकनि जंग बदर जो बदिलो वठण जे लाइ जंग उहद खे पाण हथ सां घुरियो, तयारी करे हुज़ूर सलातो वसलाम जन खां बदिलो वठण पिया चाहिनि। अचानक मदीने आलिया ते चढ़ाई करे हमिलो करणु पिया चाहिनि, पर चूंकि हुज़ूर सलातो वसलाम जन खे मालूमात थी वई हुई त हुज़ूर सलातो वसलाम जन बि तदबीरूं कयूं, राया वरिता, मुनाफ़िक़नि जो रायो बि वरितऊं। नतीजतन अब्दुल्ला बिन उबई बिन सलूल मुनाफ़िक़ पंहिंजे राय खे अहमियत न ॾियण जो बहानो करे पंहिंजा साथी वठी मैदान मां निकिरी वियो अधवाई। बाक़ी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 700 साथियुनि सां मैदान उहद में अची करे लड़ाईअ जी कमानिंग कई, सफ़ूं बदिरायूं। 50 साथी जबल उहद जे हिकु चौकीअ ते, हिकु ईअं सम्झो जबल जे गोॾे ते विहारिया, तीर अंदाज़ निशानेबाज़। बाक़ी साथी मुख़्तलिफ़ जॻहुनि ते कमाननि सां विहारे करे जंग जो आगाज़ कयूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि इन जंग खे ज़रा अहमियत वारो ऐं सख़्तु घमसान वारी लड़ाई सम्झी करे पंहिंजे छातीअ मुबारक ते बज़रहूं पातियूं। ऐं सहाबा किराम में जेके जंग उहद जे अंदरि जबल उहद जे गोॾे ते चौकीअ ते जेके विहारिया विया उनखे तलक़ीन कई वई त तव्हां कंहिं बि हालत में इहा चौकी न छॾिजो। पर चूंकि जंग लॻी, इब्तिदा में काफ़र हाराए मैदान छॾे विया त उहे सहाबी सगोरा कुझु उतां जंग उहद जे उन चौकीअ तां, जबल उहद जे चौकीअ तां लही आया के 8, 10, 12 साथी उते बचा। ऐं हेॾां काफ़र मैदान छॾे जेके वापसि विया उन्हनि में ख़ालिद बिन वलीद बि हो, जेको वॾो काफ़रनि जे तरफ़ खां जंगजू ऐं लड़ाकू हो। उन हिकिड़ी चाल खेॾी त हे सभु असांजे पोयां ईंदा, वठो त जबल उहद जे पोयां फिरी करे हिन जे मथां वरी हमिलो था कयूं। उनजी इहा चाल कारगर साबित थी। साहबनि सगोरनि खे जेके जबल उहद जे मथां चढ़ियल हुआ उन्हनि खे हुननि ताक़तवर बणिजणु न ॾिनो, कमज़ोर थी पिया, तीरनि मथां तीर, ख़ूब लड़ाई कयूं पर हू लही आया ऐं होॾां दुश्मन चढ़ी आयो त
विच में मुसलमान अॻियां पोयां काफ़िर। हुज़ूर सलातो वसलाम जन खे महसूस थियो जंग शिद्दत अख्तियार करे वई, खटियल पलड़ो हार जे तरफ़ वञी रहियो हो। सहाबा किराम में बनु सुलैम ऐं ॿियो कबीलो जेको हो उन्हनि में थोरी सब्र ऐं तक़वा में कमी वाक़ थी पई त जेकर हिन जंग खां पहिरियां ई ऐं हीअ जंग कमज़ोरीअ जे तरफ़ आहे, यकीनन हार थींदी, पहिरियां ई सोचे सम्झी करे अचिजे या न कजे हा त बहितर हो। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं उन्हनि जे दिलि में हूं, ज़बान ते अञा न आयूं। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला ते तसली ॾिनी, सहाबा किराम जे इन राय खे ज़बान ते अचण खां वापसि कयो। नुसरत अल्लाह ताला जी आई, पर इन खां पहिरियां काफ़ी सारो नुक़सान थी चुको। सब्र ऐं इस्तिक़ामत तक़वा में कमीअ जे करे जंग एतिरी ज़ोर शोर सां लॻी, एॾी ज़ोर शोर सां लॻी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़ुदि इंतिहाई शदीद धकु लॻी पियो। चेहरे अनवर जे अंदरि ही जेके अॻियां 4 ॾंद आहिनि, अल्लाहु अकबर। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चेहरे ते 2 ज़िरहुनि जे करे ॻरियूं बि हुयूं, वज़नदार बि हुयूं, कड़ियूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे लॻियूं। वरी धकु जॾहिं लॻो त ही 4 ॾंद आहिनि, मथियां 4 ॾंद हेठियां, इन्हनि 4 ॾंदनि खां पोइ ऐं होड़नि जे विच में ही 2 ॾंद थींदा आहिनि जेके ज़रा तिखा थींदा आहिनि, हीअं चोंब सां, न ॾाठ जहिड़ा आहिनि न वरी सफ़ा ॾंद जहिड़ा आहिनि त ॾंद, पर अॻियां 4 ॾंद पूरा थिया। हाणे हिकिड़ो विच ते तिखो अहिड़ो ॾंदु आहे जंहिंखां पोइ होड़ूं शुरू आहिनि, हेठियां बि मथां बि, हिन पासे खां बि ईअं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा इहे जेके 4 ॾंद आहिनि, ही जंहिं ते मां हथु रखियो आहे, ही हेठियां ही, इन्हनि ॾंदनि मां ही हिकिड़ो ॾंदु ज़ोरदार धकु लॻण जे करे ही शहीद थी पियो। मुफ्ती शफ़ी अहमद रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चेहरे अनवर ते इहो हिकिड़ो धकु ऐं ॿियो कड़ियूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे लॻियूं। इंतिहाई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो खून वही पियो ऐं होॾां घमसान जे लड़ाईअ में क़तलाम जॾहिं शुरू थियो, ज़ालिमनि खे त 22-23 माण्हू हुननि जा किरिया मुआ, पर 70 सहाबी सॻोरा बि शहीद थी पिया, जिन में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चाचो हज़रत हमज़ा बि हो रज़ी अल्लाह ताला अन्हु। ऐं होॾां काफ़िरनि जे लश्कर में जॾहिं ॻाल्हि खुली वई त मुसलमाननि जो एतिरो नुक़सानु थियो आहे, जंग हाराइनि पिया, त हिकिड़ी औरत हिंद नाले कसर न छॾी, मुसलमान सहाबी सॻोरनि शहीदनि जे लाशनि ते अची करे कंहिंजो कनु कपियईं, कंहिंजे नक जी चोटी कपियईं, कंहिंजो चपु कपियईं, हज़रत हमज़ा जो सीनो चीरे करे जिगर कढी करे इंतिहाई बुग़्ज़ जे हालत में हुन औरत उहो जिगर चॿाड़ियो, ॻीत ॾियण जी कोशिशि कयईं, ॻीहण जी, पर ॻी न सघी, उल्टीअ वांगुरु उछलाए खणी कढियईं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहे सभु ॻाल्हियूं मालूम हुयूं। हिकु कमज़ोरी पंहिंजनि जी, थोरो मज़बूत थी करे 50 ॼणा बीहनि हा त अहिड़ी नौबत न बि अचे हा, शायदि अल्लाह ताला चाहे पियो। हिकु इहा ॻाल्हि, ॿियो नुक़सान मथां नुक़सान, टियों जेके क़ैदी था बणजनि उन्हनि में बि हिकिड़ो चाचो आहे, हिकिड़ो न्याणो आहे, ॿिया अहिड़ा माण्हू आहिनि जेके जंहिंसां रत जा रूह जा रिश्ता लॻल आहिनि, जेके शहीद थिया आहिनि उहे बि ईअं नज़र फेराए वई त इंतिहाई जोधा जवान हा, चाचो साईं बि हो, लड़ाकू सभु मर्द कलंदर हीरा हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इन जंग जे इन नुक़सान इंतिहाई ग़मगीन करे विधो। बावजूदि इन जंग जे अंदरि न ढाल हुजण जे करे पंहिंजो सीनो ताणे करे सहाबा किराम जे विच में जुरत भरे अंदाज़ में तकबीर जो नारो हणी करे अॻिते वधंदा रहिया। अजीब इत्तिफ़ाक़, काफ़िरनि जे तरफ़ खां इन जंग खे खटण जे लाइ हरबा त वॾा हलाया विया, वॾा खॾा बि खोटिया विया,
जे असांजे पोयां मुसलमान कढ अचनि त ख़बर न पए न मथां कख सनियूं काठियूं रखी छॾियऊं, जोड़ंदा ईंदा त धू वञी कंदा। अल्लाह अकबर। जॾहिं ईअं मुसलमान काफ़रनि जी कढ वञी पिया, हुज़ूर सलाम सलाम जहिड़ी हस्ती रहमतुल्लिल आलमीन जी हस्ती उहा उन खॾे में किरी पई। एतिरो हुज़ूर सलाम सलाम जन जो खून मुबारक वही चुको हो, एतिरो वही चुको हो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उतां डबल ज़िरा हुजण जे करे वज़न हो, खून बि वही चुको हो, चुग हुआ, ॾंद शहीद हो, ज़हनी तौर ते नुक़सान मथां नुक़सान जो हिकिड़ो फ़िक्र हो, उम्मत जे ग़ालिब थियण जो हिकिड़ो फ़िक्र हो, अल्लाह ताला जे अहकामनि ते पूरो जो पूरो लहण जो हिकिड़ो जज़्बो जवान हो, पर खून काफ़ी वही चुको हो। जिस्म में एतिरी हिम्मत न थी सघी जो पाण उथी सघनि। ॿिनि साहबनि सगोरनि खॾे में जंप ॾेई करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बाज़ुनि खां वठी करे उथारियो, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पोइ बि साहबा किराम सां गॾिजी करे अॻिते वधंदा रहिया। इते बुज़ुर्गनि लिखियो आहे त उन्हनि साहबनि सगोरनि जंप ॾेई करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चेहरे अनवर तां जॾहिं खून उगियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़बान मुबारक में हिकिड़ा लफ़्ज़ निकिता। पाण फरमायूं त अहिड़ीअ क़ौम खे हिदायत कीअं नसीब थींदी जंहिं पंहिंजे क़ौम खे, जंहिं पंहिंजे नबीअ जी अहिड़ी हालत कई आहे। अहिड़ीअ क़ौम जी हिदायत कीअं थींदी जंहिं पंहिंजे नबीअ सां अहिड़ी हालत कई आहे, जॾहिं त नबी उन्हनि खे अल्लाह वहदहू ला शरीक जे तरफ़ ई सॾे थो। इहे ॾुख भरिया लफ़्ज़ आहे। वरी उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन जंग जो दर्द ऐं सूर पंहिंजे थोरनि साहबनि मां बि 70 साहबी जोधा जवान शहीद थी विया। उन जे हिन सूर धक ग़म खे पचाइण जे लाइ अल्लाह ताला जा जेतिरा सर्ब सुजूद हा, ओतिरा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काइनात सॼीअ जे इंसाननि खां बहादुर ऐं जुरत में बि आला ऐं उत्तम आहे। पर उन जे बावजूद बि उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त फजर जे नमाज़ में अक्सर करे पहिरीं रकात पढ़ी रुको में वञी, रुको में जॾहिं उथंदा हुआ, हाणे ॿी रकात जे तरफ़, माना पहिरीं रकात जो रुको मां उथियासीं त पूरी थी वई, सजदे जे तरफ़ वञण खां पहिरियां बीही वेंदा हुआ, उते दुआ घुरंदा हुआ, कॾहिं 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 कुनूत नाज़िला पढ़ंदा हुआ, अल्लाहुम्मा अहदिना फ़ीमन हदैत। कॾहिं वरी उन्हनि काफ़रनि जिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे विख विख ते ईज़ायो, विख विख ते ईज़ायो हो, विख विख ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां का कसर न चढ़ियूं, उन जा नाला वठी करे बददुआ बि कंदा हुआ। कॾहिं हाणे अजीब ई मंज़र हो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आॾो नज़र में हिकिड़ा 4 शख़्स अहिड़ा हुआ जिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तमामु घणो ईज़ायो हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़बान मुबारक उन्हनि जे बददुआ जे तरफ़ चुरे पई, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन दर्द ऐं ॾुख में जेकॾहिं बददुआ इहा ॾेई विझंदा, शायदि उन क़ौम जी बर्बादी उन ॾींहं खां शुरू हुजे हा। थी त वई, अल्लाह तबारक व तआला खे इहा ॻाल्हि पसंदि कोन आई। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन वक़्तु पहिरीं रकात जे फजर जे पहिरीं रकात जे रुकूअ खां उथी ॿी रकात जे माना सजदे में वञण खां पहिरियां इहा दुआ पिया घुरनि, अल्लाह लानत कर सफ़वान बिन उमैया ते, सुहेल बिन अमर ते, हारिस बिन हिशाम ते जेको अबू जहल जो भाउ हो, ऐं चंद ॿिया बि मके जा सरदार हुआ, उन्हनि में ख़ालिद बिन वलीद बि हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं नालो वठी करे उन्हनि जे मथां लानत जो लफ़्ज़ चवनि पिया, अल्लाह ताला मथां क़ुरान पाक जी आयत नाज़िल फरमाई, लैस लक मिनल अम्रि शैउन औ यतूब अलैहिम औ युअज़िबहुम फ़इन्नहुम ज़ालिमून। सोना नबी, अॼु इन्हनि मामलनि में तोखे अख़्तियार मां नथो ॾियां, इन मामले में तोखे अख़्तियार नथो ॾियां त तूं उन्हनि खे बददुआ करीं, न न न न न सोना तुंहिंजो शान इंतिहाई आला ऐं उत्तम आहे। बावजूद हिन ॻाल्हि जे त तूं मुंहिंजो महबूब आहीं, बावजूद हिन ॻाल्हि जे त तमामु घणो ईज़ायो वियो आहीं, बावजूद हिन ॻाल्हि जे त दुश्मन तोखे ॾाढो झोरियो आहे, बावजूद हिन ॻाल्हि जे त तूं उन्हनि खे बददुआ ॾीं त तोखे हक़ु आहे, पर मां नथो चाहियां इहा बददुआ बि अॼु मां न ॿुधंदुसि तुंहिंजी। अल्लाहु अकबर। अल्लाह तबारक व तआला एॾी बेनियाज़ ज़ात आहे, जंहिंजे करे हीअ काइनात ख़ल्क़ी हुई, उन हस्तीअ खे एॾो आज़माए
इंसान जो अकुल हैरान आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला हक़ बि ॾिनो आहे, पंहिंजो हक़ वठण जे लाइ लड़बो बि आहे, ऐं ज़ालिम जॾहिं इंतिहा करे छॾे त हुनखे बददुआ बि ॾिबी आहे। पंहिंजे महबूब पैगम्बर खे मैदान में एतिरो आज़माए बददुआ जे लफ़्ज़ खां बि मना करे छॾियईं त अॼु तोखे लैस लक मिनल अम्रि शयुन, सोणा इन मामले में तोखे अॼु कोई बि हक़ न आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नतीजतन रिवायत जे अंदरि ईंदो आहे त उन वक़्तु जबल जे हिकिड़ी ग़ार में जंगे उहद जे इन्हनि सूरनि दर्दनि खे पचाइण लाइ हिकु ग़ार में अची करे साहबा किराम सां गॾु तरसिया। उन वक़्तु साहबा किराम खे इहे अल्फाज़ ॿुधायूं त अल्लाह ताला मूंखे अॼु हीअ आयत नाज़िल करे उन्हनि जे लाइ बददुआ खां बि मना कयो आहे। साईं छो? अल्लाह ताला फरमायो औ यतूब अलैहिम, सोना साईं तोखे हक़ मां अॼु नथो ॾियां, हिन मामले में कोई हक़ नथो ॾियां। या त मां हिन जी तौबा क़बूल कयां, या मुंहिंजी मर्ज़ी आहे, या त हिननि खे मां अज़ाब कयां, छो त हिननि जो ज़ुल्म बि वॾो आहे। फ़इन्नहुम ज़ालिमून, ज़ालिम बि वॾा आहिनि। मां रब अहकमुल हाकिमीन आहियां। लिल्लाहि मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़। हुज़ूर साईं जन अल्लाह जी हाकिमियत बयान करण लाइ साहबा किराम खे फरमायो, बादशाह इहे सॼी तव्हां असां सभु उन जा आहियूं, उन जी मर्ज़ी आहे, असांखे दुआ जी बि इजाज़त ॾे या न ॾे, उन जी मर्ज़ी आहे, असां उन जे हुक्म जा बंदा आहियूं। पर उलमा मुहद्दिसीन हिकिड़ी ॿी रिवायत बि नकुल कई आहे। बीरे माउना जो जेको वाक़ियो थियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां काफ़रनि मुशरिकनि धोखे सां घुरिया त असांजी क़ौम मुस्लमान थियण थी चाहे, हाफ़िज़ जेके साहबी सॻोरा तव्हांजा हुजनि उहे असांखे ॾियो, हली करे असांजे क़ौम जे माण्हुनि खे क़ुर सेखारनि, पढ़ाइनि, कलमो पढ़ाइनि, क़ुर पढ़नि, ॿुधनि त हुननि जूं दिलियूं ठरनि, हू मुस्लमान थियण था चाहिनि। अहिड़ो बहानो धोखो ॾेई करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां 70 साहबी सॻोरा जेके हाफ़िज़ क़ुर आहे उहे वठी विया। हिननि ज़ालिमनि उते वञी करे उन्हनि सभिनी खे शहीद करे छॾियो। एॾा वॾा धोखा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां थियल आहे। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा उहे साॻा माण्हू वरी जंगनि में, वरी चालनि में, वरी चालबाज़नि में साम्हूं पिया अचनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरादो फरमायो त जेकर इन्हनि खे बददुआ कजे, बुज़ुर्गनि 2 लफ़्ज़ हिते लिखिया आहिनि, या त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहे नाला वठी चुका हुआ, या अञा नाला न वरिता हूं, पर ज़बान लानत जे लफ़्ज़ जे चवण खां पहिरियां उथली अञा न हुई त अल्लाह ताला फरमायो लैस लक मिनल अम्रि शयुन, सोना तोखे अॼु हिन मामले में इजाज़त न ॾींदुसि, इहा मुंहिंजे हाकिमियत ते छॾे ॾे त मां इहो पलटो तोखे कीअं थो फेराए ॾियां। अल्लाह ताला फरमायो यग़फ़िरु लिमन यशा व युअज़्ज़िबु मन यशा, बादशाही ज़मीन आसमान सॼीअ जी ज़रे ज़रे जी मुंहिंजी आहे, जंहिंखे चाहियां त बख़्शां, जंहिंखे चाहियां त अज़ाब कयां। वल्लाहु गफ़ूर रहीम। इहो ख़ुलासो हो जंहिंजे करे हीअ आयतूं नाज़िल थियूं। अल्लाह तबारक व तआला इन्हनि आयतुनि जे नाज़िल थियण खां पोइ ऐं होॾां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गुज़िरियल जंग उहद जे वाक़े में बयानु थी चुको आहे त क़ैदियुनि सां मामिलो कीअं कयो, मुशावरत सां उन्हनि खे फ़िदियो वठी करे छॾियो वियो, थोरो बि कयो वियो, पंहिंजे न्याणी बीबी ज़ैनब जे घर वारे खे बि छॾियो वियो, उनजो हार बि उनखे तोहफ़े में वापसि वराए ॾिनो वियो। बहरहाल क़ैदियुनि खे आज़ादु छॾियो वियो त अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इजाज़त जो बददुआ जी न ॾिनी त अल्लाह ताला पलटो अहिड़ो फिरायो। कुझु वक़्तु थियो मके में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मको फ़तह कयो, फ़तह मके में इहे सभु माण्हू अची करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हथ ते मुस्लमान थिया, जिन खे हुज़ूर साईं जन बददुआ ॾियण पिया चाहिनि। सफ़वान बिन उमैया, सुहेल बिन अमर, हारिस बिन हिशाम, हज़रत ख़ालिद बिन वलीद, इहे सभु जो सभु मुस्लमान थी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा अहिड़ा सिपाही बणिया जो मैदान जंग में जिथे इहे जवान बीहंदा हुआ तिथे फ़तह ई फ़तह। जेके मुखालिफ़ आहे, जेके विख विख ते सूर पिया ॾियनि, जेके चुभनि पिया, उहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा साथी बनाए अल्लाह ताला उन्हनि जे वजह सां हिकिड़ी ताक़त ऐं क़ुवत खे मज़बूत कयो। हिननि सॼनि आयतुनि जो ख़ुलासो इहो। हाणे उलमा मुहक़क़ीन लिखियो आहे, शायदि ही ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में न बि अचनि। अल्लाह तबारक व तआला जो इल्मु एॾो आला ऐं उत्तम आहे, असांखे न बि सम्झ में अचे त बि अल्लाह जे ज़ात जो इल्मु आला ऐं उत्तम सचो। उलमा मुहक़क़ीन लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला जे ज़ात वटि हिन दुनिया जे निज़ाम खे हलाइण जे लाइ 2 तरहनि जो इंतिज़ाम थियल हूंदो आहे, 2 तरहनि जो।
हिकिड़ो तशरीही जंहिंखे शरई चइबो आहे, ॿियो तकवीनी जंहिंखे असां पंहिंजे ॿोलीअ में लुदनी चवंदा आहियूं। तशरीही इल्मु पंहिंजे पैगम्बरनि सगोरनि खे ॾींदो आहे, पोइ पैगम्बरनि सगोरनि जे ज़रिए उहो इल्मु दुनिया जे माण्हुनि खे सेखारे करे उनखे जाइज़ नाजाइज़ हलाल हराम पाक पलीत पंहिंजो पराओ हुदूद सभु सम्झाया वेंदा आहिनि। ॿियो तकवीनी इल्मु हूंदो आहे जेको इंतिहाई ख़ुफ़िया हूंदो आहे, जंहिंमें शरई इल्म जे एतबार सां हू ग़लति बि नज़र ईंदो आहे, पर अल्लाह ताला जे इल्म ऐं अल्लाह ताला जे कुदरत मुताबिक़ उहो इल्मु सही हूंदो आहे। जंहिंजो हिकिड़ो मिसाल सूरत कहफ में अल्लाह ताला बयान बि कयो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम सां मिलंदो आहे त हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम वटि जेको इल्मु हूंदो आहे उहो मख़फ़ी हूंदो आहे। तमामु उलमा इकराम खां ॿुधो आहे। वरी असां जॾहिं सूरत कहफ ते आयासीं त उनजो भेरो इंशाअल्लाह ताला ॾींदासीं। मूसा अलैहिस्सलाम जे सोच जे एतबार सां जेको कमु हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम करे पियो उहो जुर्म हो। मसलन जंहिं ॿेड़ीअ ते मूसा अलैहिस्सलाम ख़िज़र अलैहिस्सलाम ॿई सुवार थिया, हलंदे हलंदे समुंड जे विच मां उन ॿेड़े जो फटो कढी करे उछलाए छॾियईं हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम। मूसा अलैहिस्सलाम दाऊं कयूं, हे ज़ुल्म, जंहिं थोरो कयो एहसान कयो असांखे ॿेड़े ते खयो उनजो फटो कढी छॾियईं, एॾी नाजाइज़ी। चईंसि तोखे चयो हुउमि न तूं सबुर न करे सघंदे। चई चङो भला माफ़ी। वरी अॻिते हलिया, हिनखे हिकिड़ी क़ौम में लथा, बुख लॻी हुई। मूसा अलैहिस्सलाम उन क़ौम वारनि खे चयो त असां मुसाफ़िर आहियूं, असांखे खाधो खारायो। उन्हनि चयो हलो हलो असां कोन खाराईंदा आहियूं खाधो कंहिंखे, हलो। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम वरी उन ई क़ौम जे माण्हुनि जी हिकिड़ी दीवार किरे पई, उहा वरी ड्राए वरी आराम सां सिधी करे बीहारे छॾी। मूसा अलैहिस्सलाम चयो हिन जी मज़दूरी हुन खां वठी आहे त खाई पी कोन पेट भरियऊं आहे, मुफ़्त में हुनखे ठाहे ॾिनई आहे, हू असांखे कुझु मानीअ खां पोइ न पिया ॾियनि। चईंसि चयो मैं न सबुर न करे सघंदे। वरी अॻिते हलिया, हिकिड़ो ॿारु खेॾंदो पियो हुते ॿारनि सां, वठंदे ख़िज़र अलैहिस्सलाम हुनजे ॿार जी मुंडी पटे छॾी। मूसा अलैहिस्सलाम दाऊं कयो, हे ज़ुल्म, हे ज़ुल्म, हिन मासूम कहिड़ो ॾोह कयो, हिनजी मुंडी लाथी वई। ख़िज़र अलैहिस्सलाम चयोसि तोखे ॾिस ख़बर कोन्हे, तोखे चयुमि न तूं सबुर कोन कंदे। हाणे नतीजतन ॿुधायसि तो, मिसाल तौर ते चयो अथमि, ॿुधायसि तो इहो फटो अॻिते ज़ालिम बादशाह हुन खां खसे वञे हा ॿेड़ो सॼो, इन जे करे हिन फटे खे एबदार फटो पटे ॿेड़े खे एबदार कयमि जीअं खसेसि न। हू नवां ऐं सुठा ॿेड़ा खसे पियो माण्हुनि खां, एबदार थियो, हाणे बची वियुसि। मूसा अलैहिस्सलाम चयो अच्छा। वरी चई हूअ दीवार करे पई, हिन जे हेठां हिकिड़ो ख़ज़ानो हो हिकिड़े मासूम ॿार जो, उनजा पीउ मां सालिया मरी विया, उनजे करे हिन ॿार जो ख़ज़ानो दीवार किरे आहे त ॿिया खणी वञनि हा, मूंखे हुकुम हो त हिनखे ठाहे छॾियो, ठाहे छॾियो, भले कुझु बि न ॾियनि। बाक़ी हू ॿार जंहिंजी मुंडी पटे छॾी, इन जा पीउ मां सालिया हुआ, हीअ अॻिते हली करे पीउ मां खे कुफ्र ते मजबूर करे हा, इन जे करे हिन ॿार जी मुंडी लाहे छॾी। हाणे हिक तरफ़ खां ख़िज़र अलैहिस्सलाम वटि जेको इल्मु हो, ॿिए तरफ़ खां मूसा अलैहिस्सलाम वटि जेको इल्मु हो, मूसा अलैहिस्सलाम वारे इल्म जे मुक़ाबले में हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम वारो इल्मु ॼण त जुर्म हो। पर अल्लाह तबारक व तआला जे मख़फ़ी इल्म जे मुताबिक़त सां हीअ बि सही जेको मख़फ़ी हो, ऐं हेॾा मूसा अलैहिस्सलाम वारो इल्मु बि सही जेको ज़ाहिर हो। जेको मूसा अलैहिस्सलाम वटि इल्मु हो हिनखे शरई इल्मु चइबो आहे, जेको ख़िज़र अलैहिस्सलाम वटि इल्मु हो उहो तकवीनी लुदनी इल्मु चइबो आहे। हाणे इन मिसाल मां खणी था अचूं हिते हुज़ूर सलातो वसलाम जन खे जेको जंग उहद में काफ़रनि विक विक ते ईज़ायो, विक विक ते हुज़ूर सलातो वसलाम जन जा सहाबी 70 धोखे सां शहीद कया विया, पंहिंजनि खे मारियो वियो, जिगर कढी चॿाड़ियो वियो, ज़रहनि जूं कड़ियूं चहिरे अनवर में लॻियूं हुयूं ऐं ॾंदु शहीद कयो वियो, खून मुबारक वहायो वियो। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे शरई तौर ते हक़ हो त बदुआ कनि, पर अल्लाह तबारक व तआला इन शरई हुदूद खे मूसा अलैहिस्सलाम वारे मिसाल वांगुरु फरमायो न न न न, हाणे मूं ते छॾ त हिन जो बदिलो मां वठां, तोखे या त इहे ताबेदार बनाए गोॾा भरे तो ॼारो ग़ुलाम करे विहारियां त बि मुंहिंजी मर्ज़ी, जिन खे सज़ा ॾियां त बि मुंहिंजी मर्ज़ी। हाणे मर्ज़ी मुंहिंजी हलंदी। माना मालूम थियो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिननि आयतुनि जे ज़रिए सां जेका तरबियत ऐं तालीम साज़ी कई, उहा तालीम साज़ी तमामु तरह इंसान जे अकुल खां मथे हुई। मालूम थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला जेको शान शरई नुबूवत जे एतबार सां, तशरीही इल्म जे एतबार सां ॾिनो हो, अॼु इन ॻाल्हि में रोके करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो शान अञा मथे करे उन तकवीनी उलूम सां बीहारियो त सुहिणा बदिलो वठी त तोखे हक़ आहे, पर अॼु इन ॻाल्हि में बि तोखे रहमतुल लिल आलमीन जो कयो त अॼु बदिलो न वठि, बदुआ बि न कर, तूं बसि सब्र कर त तोखे इहे माण्हू गोॾा बनी झुकाए ॾियनि।
इहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जो आला मक़ाम हो जेको शरई दायरे खां मथे चढ़ी करे तकवीनी दायरे में हलियो वियो। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम वारो इल्मु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि इन लफ़्ज़नि सां ॼण त मुंतक़िल कयो वियो। इहो हिकिड़ो ख़ाको उलमा मुहक़िक़ीन लिखियो आहे त गहरी नज़र सां ॾिसिजे थो त अल्लाह जी मर्ज़ी आहे, जंहिंखां जेको कमु वठे, जंहिंखे पैगंबर करे चूंडे, जंहिंखे उम्मती करे चूंडे, जंहिं पैगंबर खां शरई इल्म जो कमु वठे ज़ाहिरी, जंहिंखां मख़फ़ी कमु वठे, इहा मर्ज़ी उनजी आहे। माना मालूम थियो त हू सॼो कारीगर आहे, हीअ सॼी दुनिया उनजी मशीनरी आहे, इंसान सभु तव्हां सां उनजा पुर्ज़ा आहियूं। हुन कारीगर जी मर्ज़ी आहे जहिड़ो पुर्ज़ो जहिड़ी जॻह ते वणेसि इस्तेमालु करे। कंहिं पुर्ज़े खे टायर जे नट बोल्ट में इस्तेमालु करे, कंहिं पुर्ज़े खे सीट जे नट बोल्ट में इस्तेमालु करे, कंहिंखे स्ट्रिंग ते रखे, कंहिंखे मथां रखे, कंहिंखे काथां रखे, जाते वणेसि उनजी मर्ज़ी आहे। तॾहिं चई सोणा न न न लिल्लाहि मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़, ज़मीन आसमान जे विच में जो कुझु आहे न ज़रे ज़रे जी बादशाही मुंहिंजी आहे, मूं ते छॾ इहो लैस लक मिनल अम्रि शैउन, अॼु तोखे इन मामले में इजाज़त न आहे। ऐं यतूब अलैहिम, या त मां इन्हनि जी तौबह क़बूल कयां, तौबह जी तौफ़ीक़ ॾियां, इस्लाम सां नवाज़ियां, ऐं युअज़िबहुम, या त इन्हनि खे मां सज़ा ॾियां, फ़इन्नहुम ज़ालिमून, छो त इन्हनि जो ज़ुल्म बि वॾो आहे, इहो मूं ते छॾे ॾे। पर क़ुर थो फरमाए यग़फ़िरु लिमन यशा, बख़्शे छॾियां त बि मुंहिंजी मर्ज़ी आहे, व युअज़िबु मन यशा, सज़ा ॾियां त बि मुंहिंजी मर्ज़ी आहे। वल्लाहु गफ़ूरुर रहीम, क़ुर थो फरमाए त बख़्शणहार रहम कंदड़ ज़ात अल्लाह ताला जी त आहे। अल्लाह पाक तव्हां असांजे इन वेहण खे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।